अम्मा बाद फ़ौज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईमिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वसीक़ल लज़ीना इत्तक़ौ रब्बहुम इलल जन्नति ज़ुमरा हत्ता इज़ा जाऊहा वफ़ुतिहत अबवाबुहा वक़ाल लहुम ख़ज़नतुहा सलामुन अलैकुम तिबतुम फ़दख़ुलूहा ख़ालिदीन। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन अबी हुरैरता रज़ियल्लाहु तआला अन्हु क़ाल क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हक़्क़ुल मुस्लिम अलल मुस्लिम ख़म्स रद्दुस सलाम व इयादतुल मरीज़ व इजाबतिद दावति व इत्तिबाउल जनाइज़ व तशमीतुल आतिश मुत्तफ़क़ुन अलैहि। हमदो सना किबरियाई अज़मत वॾाई रब करीम खे जुॻाए जेको कुल काइनात जो अकेलो ख़ालिक़ मालिक आहे। बेहद बेहिसाब दुरूद व सलाम आकाए दो जहां मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वालैहि वसल्लम जंहिंजे नामे नामी ज़ात गिरामी थे। मुजस्समीन बिरादरान इस्लाम वाजिब एहतराम दोस्तों बुजुर्गों, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वालैहि वसल्लम जन मुसलमान जा मुसलमान ते जेके हक़ आहिनि उहे पाण करीमन वज़ाहत सां उम्मत खे ॾसिया। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकी आदत मुबारक हूंदी हुई तो पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं बि साहबन सां गॾु हूंदा हुआ, चाहे हिकु साहबी छो न हुजे, पर पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ज़रूर खेसि नसीहत वसियत कंदा हुआ। ऐं साहबा इकराम उन्हनि नसीहतुनि खे सिर्फ़ु पाण ताईं महदूद कोन रखंदा हुआ, पर हू ॿियनि ताईं पहुचाईंदा हुआ। असां ताईं जेको इस्लाम आयो आहे इहो ई सबबु आहे। किथे मके मदीने जी मुसाफ़त, किथे असांजो पाकिस्तान सिंध। साहबा इकराम ॿुधो, ॿियनि खे ॿुधायो। साहबा खां पोइ ताबईन आया, पोइ तबा ताबईन आया, कुरून उला, सल्फ़ सालिहीन, अइम्मा इकराम, उन खां पोइ उलमा हिन उम्मत जा जिन पाण करीमन जे अहादीस जी तरवीज कई, फैलायो, दुनिया खे ॿुधायूं, दीन इन नमूने सां वधियो। पोइ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इहा ख़ुशख़बरी बि ॾिनी त अल्लाह ताला उन शख़्स जे चेहरे खे रोशनी तरोताज़ा रखे, उहो ख़ुशि रहे जेको मुंहिंजो कौल, मुंहिंजो फ़ेल, मुंहिंजी हदीस, मुंहिंजी नसीहत ॿियनि ताईं पहुचाए थो। यकीन करियो त हिन में अजर बि आहे, गॾोगॾु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी दुआ बि उन शख़्स लाइ थियल आहे जेको पाण करीमन जो फ़रमान ॿिए ताईं पहुचाए। ज़रूरी कोन्हे त को हदीस पहुचाइण जे लाइ या दीन पहुचाइण जे लाइ आलिम वॾो हुअणु ज़रूरी न आहे। आम इंसान, आम मुसलमान जंहिंखे जेतिरी ॼाण आहे, जेतिरी हुनखे ख़बर आहे, उन लाइ थियो त बल्लिगू अन्नी वलो आया। तव्हां मुंहिंजे ज़बान मां जेके लफ़्ज़ ॿुधो था, हिकिड़ी आयत पढ़ी करे तव्हांखे ॿुधायां थो त उहा बि ॿिए ताईं पहुचायो।
साहबा इकराम के मदरसे जा फारिग तहसील थोड़ी हुआ जो 8 साल के मदरसे में पढ़िया हुजन पोइ उनकी दस्तार बंदी थी हुजे। न साहबा इकराम जीअं इस्लाम क़बूल कयूं तीअं जा हदीस ॿुधनि पिया ॿियनि ताईं ॿुधाइनि पिया। असां ते बि इहो फ़र्ज़ु थो पहुचे त इन नमूने सां असीं उहे वसियतूं उहे नसीहतूं नबी करीम जूं सभिनी खे ॿुधायूं ऐं जेको ॿुधे थो वरी ॿियनि खे ॿुधाए। बिलख़ुसूस कि असीं मस्जिद में ॿुधूं था जिथे ख़वातीन नथी ॿुधी सघनि, असांजे घर वारनि सां ॿुधी सघनि त असांजो फ़र्ज़ु आहे जेको असीं ॿुधूं था बयानु उहो कोशिशि इहा कयूं त टाइम कढी बि घर वारनि खे ॿुधायूं त दीन ही आहे। इन में तव्हां आर या एब न सम्झो। अॻे वक़्त में वॾी उमिरि जा जेके माण्हू हूंदा हुआ पोइ घर जे भातियुनि खे गॾु वेहारे पंहिंजनि पुटनि ऐं नियाणियुनि खे फारिग टाइम ते उनखे वेही सम्झाईंदा त बाबा दीन ही आहे, शरीयत ही आहे। अॼु बि वॾे उमिरि जूं औरतूं उन्हनि खे दीनी मसइलनि जी कीअं ख़बर आहे जॾहिं त स्पीकर बि कोन हूंदा हुआ, लाउड बि कोन हूंदा हुआ, जलसा जुलूस कोन हूंदा हुआ। इहो सबबु त उन्हनि जे वॾनि उन्हनि खे सबक़ु ॿुधायो। कई अहिड़ियूं औरतूं जेके किथे मदरसे में कोन पढ़ियूं आहिनि पर क़ुर मजीद पढ़नि थियूं, दीन माण्हुनि खे अॼु ताईं उहो फैलाइनि पियूं, उहे पंहिंजे घरनि में पढ़ियूं। कंहिंखे पीउ पढ़ायो, कंहिंखे ॾाॾे पढ़ायो। अहिड़े नमूने सां दीन जी ॻाल्हि घरनि में बि कयो, आम माण्हू सां कयो, पंहिंजे दोस्तनि सां कलाकनि जा कलाक पाण कचहरियूं था कयूं। ऐं उहे कचहरियूं जेके दीन खां ख़ाली आहिनि, पाण करीम फरमाए तव्हां कचहरी करे उथो था, जेकर उन में तव्हां अल्लाह ऐं रसूल जी ॻाल्हि कान कई आहे त ईअं सम्झो त उहा तव्हांजी पूरी जी पूरी कचहरी जंहिंमें का बरकत कान्हे, का रहमत कान्हे का। पर जेकर तव्हां पूरी कचहरी में आख़िर में जेको अल्लाह रसूल जी ॻाल्हि कई या शुरू में कयो त तव्हांजी पूरी कचहरी बरकत भरी आहे। तॾहिं पाण करीमनि इहो बि फरमायो त तव्हां जॾहिं बर्खास्त कयो, मजलिस जॾहिं उथो कचहरी करे त पोइ तव्हांजो कमु आहे हिकिड़ी दुआ पढ़ो। उन दुआ जा लफ़्ज़ इहे आहिनि त हिन जेका कचहरी थी आहे, जेके ॻाल्हियूं असांजूं थियूं आहिनि, सुभानक अल्लाहुम्मा बिहम्दिक अस्तगफिरुल्लाह, अहिड़ा लफ़्ज़ आहिनि त अल्लाह सही तुंहिंजी हमद तुंहिंजा सना, तोखां बख़्शायूं था, तोखां तौबा था। मतां हिन मजलिस में अहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु था वञनि जिते अल्लाह ऐं रसूल नाराज़ थिए। इहा मजलिस खे बर्खास्त करणु, ख़तमु करण जे लाइ उथण महिल बि दुआ सेखारी वई आहे। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह करे तव्हां वेहो था के मजलिस में, इते ई मजलिस तव्हांजी बरकत ऐं रहमत शुरू थी थिए। त हिते पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मुस्लमान जा मुस्लमान ते 5 हक़, उन में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेके नसीहतूं कयूं आहिनि, अॼु असां उन ते थोरो बहस कंदासीं। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु रावी आहे हदीस जो, ऐं सभ खां अहादीस कुतुब में सभ खां वधीक रिवायतूं हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला जो आहिनि। छाजे करे जो हज़रत अबू हुरैरा नबी करीम जी मजलिस में तमामु घणो वेठा रहंदा हुआ। पाण बयान थो फरमाए जॾहिं ॾुखियो टाइम गुज़री वियो, सुखियो टाइम आयो, ख़ुशियुनि वारो टाइम आयो, मक्को फतह थी वियो, मुस्लमान आसूदा थी विया, त हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु अल्लाह जो शुक्र अदा कंदो हो। पोइ साहबनि खे फरमाईंदो हो त उहो वक़्तु हूंदो हो जॾहिं आउं बुख जे करे बेहोश थी करे मस्जिद नबवी में पियो हूंदो हुउसि। के माण्हू ईंदा हुआ त मूंखे लताड़े लाइ वेंदा हुआ, के मूंखे उथारे विहारींदा हुआ, किन खे ख़बर कान पवंदी। को चवंदो त अबू हुरैरा खे दौरा आहिनि, हिन खे मिर्गी जो असरु आहे, हिन खे बीमारी आहे। मूंखे का बीमारी कान हुई, पर मूंखे बुख हूंदी हुई ऐं आउं चवां त ॿाहिरि कीअं वञा, वञी कमाए खां, नबी करीम जी मथां गुफ़्तगू मूंखां रहिजी वञे, मथां पाण करीम का नसीहत कान, ऐं आउं ॿाहिरि हुजां, तंहिं करे बुख में उन में उते वेठो हूंदो पियो ॿुधंदो पाण छा था फरमाईं। ऐं इन करे सभ खां वधीक हज़रत अबू हुरैरा जूं रिवायतूं आहिनि मौजूदु, छो त हुननि पंहिंजी बुख उञ या पंहिंजी जान जी परवाह कान कई, पर पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु रहणु, गॾु गुज़ारणु, नसीहतूं वसियतूं हासिलु करण में हू टाइम कढंदा हुआ। ऐं पोइ वरी हज़रत अबू हुरैरा उथी करे ऐलान कंदो हो बाज़ारनि में,
मुसलमानों ॿुधो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॼु ही फरमायो आहे। मुसलमानों ॿुधो, अॼु पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही वसियतूं ॾिनियूं आहिनि, ही नसीहतूं ॿुधायूं अथनि। असुल हक़ उन्हनि साहबा अदा कयो आहे, असां त उन मुक़ाबले में कुझु कोन कयो आहे। अल्लाहु अकबर। उहा साॻी हज़रत अबू हुरैरा रावी आहे। हीअ रिवायत आहे मुत्तफ़क़ुन अलैहि, माना बुख़ारी मुस्लिम रिवायत आहे। मुसलमान जे मथां 5 हक़ आहिनि। किन कुतुबनि में 6 हक़ आया, पोइ वरी 7, पोइ 8, पोइ वधंदा वञनि, पर इन रिवायत में 5 हक़नि जो ज़िक्र कयो आहे मुख़्तसिर नमूने सां। अन नबी हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु क़ाल क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हक़्क़ुल मुस्लिम अलल मुस्लिम ख़म्स। सैयदना अबू हुरैरा फरमाए थो, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, मुसलमान जे मथां 5 हक़ आहिनि लाज़मी जेके अदा करे। हक़ माना अदा करणो आहे। हिकिड़ी हूंदी आहे सुन्नत या नफ़िल। नफ़िल तव्हां पढ़ियो तव्हांखे सवाब मिले, न पढ़ियो त गुनाह कोन थींदो। सुन्नत ते तव्हांखे अमल करिणो आहे, मसनून। हक़ जो मतिलबु आहे त इहो कमु तोखे लाज़िम करिणो आहे, तो ते फ़र्ज़ थी वियो। सभ खां पहिरियों कहिड़ो फ़रीज़ो आहे? रद्दु सलाम। पाण करीमन फरमायो, सभ खां पहिरियों मुसलमान जे मथां मुसलमान जो हक़ आहे सलाम करे तो उनखे जवाबु सलाम जो ॾे। पहिरियों हक़ रद्दु सलाम। इहो पहिरियों हक़ पाण सां छो फरमायो? छो त हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे पहिरियों हक़ इहो ॿुधायो हो। पाण फरमायो आदम अलैहिस्सलातु वस्सलाम में रूह फूकियो वियो। जॾहिं साह पियो त हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम निछ ॾिनी ऐं निछ ॾेई करे चई अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह सी फरमायो त रहमक अल्लाह, अल्लाह तो ते रहम करे आदम। तॾहिं पाण फरमायो त निछ को ॾे त उनखे जवाब में इहो जवाबु चवणो आहे उनखे। उन खां पोइ अल्लाह ताला फरमायो त आदम तूं वञ हाणे फ़रिश्तनि जे मथां सलाम कर। हज़रत आदम उथंदो आहे, वेंदो आहे, अस्सलाम वालेकुम। आदम फरमाईंदो आहे फ़रिश्तनि जे मथां, फ़रिश्ता चवंदा आहिनि वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाह। अल्लाह सुब्हानहू व तआला हज़रत आदम खे फरमायो, आदम तहियतुक ही तुंहिंजो सलाम आहे, व तहियतु ज़ुरियतुक ही तुंहिंजे औलाद जो सलाम आहे। इहो सलाम उन ॾींहं खां वठी आहे जंहिं ॾींहं ते हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम में रूह पियो। तॾहिं पाण फरमायो त पहिरियों हक़ मुसलमान जे मथां आहे सलाम जो जवाबु ॾियणु। ऐं अक्सर ईअं थींदो आहे जो माण्हू जेकर ॿ नाराज़ हूंदा आहिनि, हिकिड़ो सलाम कंदो आहे, ॿियो जवाबु कोन ॾींदो आहे, त यकीन करियो केॾो बि पाण में नाराज़ हुजे पर सलाम जो जवाबु सुन्नत सम्झी करे फ़र्ज़ु करे ॾियो। अव्हां जी नाहे हुन सां ॻाल्हि ॿोल, पर सलाम जो जवाबु तव्हांखे ॾियणो आहे, कुझु बि थी पए, छो त हीअ हुक़ूक़ में शामिल आहे। ऐं पाण फरमाए थी मुसलमान खे गिफ्ट ऐं तोहफ़ो आहे। ॿी हदीस में आहे अफ़शुस सलाम आहे, सलाम खे आम कयो। हिन हदीस में आहे त रद्दु सलाम, सलाम जो जवाबु ॾियो। पोइ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी तरीक़ेकार ॿुधायो त सलाम कंहिं कहिड़े नमूने सां करिणो आहे। फरमायूं फलयुसल्लिम राकिब अलल माशी वल माशी अलल क़ाइद फलयुसल्लिम सगीर अलल कबीर। पाण करीमन फरमायो स्वार ते फ़र्ज़ात हलंदड़नि ते सलाम करे, हलंदड़नि ते फ़र्ज़ात वेठलनि ते सलाम कयो। थोरी जमायत आहे जेका घणनि जे मथां सलाम करे। फलयुसल्लिम सगीर अलल कबीर, नंढे खे हक़ लाज़िम आहे त वॾे जे मथां सलाम करे, छो जो अदब जो मामिलो आहे। वॾो सलाम करे उन खां अॻु में नंढो उन ते सलाम करे। घणनि माण्हुनि वरी मिज़ाज आदत आहे, ॿाहिरां अचे बि माण्हू वेठा आहिनि, वालेकुम सलाम हुनखे चई छॾींदा। इहा मज़ाक़ आहे, दीन जे ख़िलाफ़ आहे। अञा तो ते सलाम भरायो कोन्हे, उहो तोखे अञा अचे पियो, अचण था हुनखे ॾिसी करे वालेकुम सलाम, इहो छा आहे? घणा माण्हू वरी हू अचण वारे खे चवंदा अस्सलाम वालेकुम, न, अचण वारो सलाम कंदो, वेठलनि ते वेठल वारो ख़ामोश रहंदो। फ़िलहाल इते हुकुम थियो त नंढो छो वॾे ते सलाम करे, इहो अदब सेखारियो वियो आहे।
पाण करीमन फरमाया मेराज जो मौक़ो आहे। अल्लाह ताला इज़्ज़त निशान सां पाण करीमन खे सुरखरू कयो आहे। ही फ़ज़ाइल मरातिब में शामिल आहे। कंहिं बि पैगम्बर ख़ुदा खे अल्लाह ताला एॾी इज़्ज़त शान अता न कयो जेको सैयदुल कौनैन खे, छो जो मेराज कंहिं नबी न कयो आहे सवाइ नबी करीम जी। पाण करीमन फरमायो मेराज जे मौक़े ते यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम मुंहिंजो भाउ मूंखे मिलियो, मूं ते सलाम कई, मूं हुनखे सलाम जो जवाबु ॾिनो ऐं मूंखे मुबारक ॾिनी। वरी रस्म में त मूंखे ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम मूं ते सलाम कयो आहे, मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम सलाम कयो आहे। सारनि नंढनि नंढनि नबियुनि मूं ते सलाम कयो ऐं नबूअत जी मूंखे मुबारक ॾिनऊं। पर जिथे इज़्ज़ती मर्तबे जो मान शान जो मामिलो आयो, जॾहिं हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे मूं ॾिठो, जिब्रील मूंखे चयो मुहम्मद करीम ही तुंहिंजो अब्बा आदम आहे, फसल्लिम अलैहि, उनजे मथां सलाम कर। फसल्लम फरद सलाम, मूं आदम ते मूं सलाम कयो, मूंखे आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जवाबु ॾिनो ऐं मूंखे नबूअत जी मुबारक ॾिनई। सलाम ॿियनि नबियुनि नबी करीम ते बि कयो। पाण फरमायूं त मूंखे हुकुम थियो, जिब्रील ॿुधायो त ही तुंहिंजो अबो आदम आहे, इन ते तव्हां सलाम पहिरीं कयो, छो त इंसानियत जो अबो आहे, सभिनी जो वॾो। वरी फरमायूं त बैतुल मामूर खे टेक ॾियण शख़्स खे ॾिठुमि जेको टेक ॾेई करे अल्लाह जे ज़िक्र में शामिल हो। मूंखे जिब्रील चयो त ही तुंहिंजो अबो इब्राहिम आहे, फसल्लिम अलैहि, हिन जे मथां सलाम कर। पाण फरमायो इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम ते मूं सलाम कयो, फरद सलाम, पोइ इब्राहिम मूंखे सलाम जो जवाबु ॾेई करे ऐं मूंखे मुबारक कनी त पुट और बख़्तनि वारा पुट, नसीबनि वारा पुट मुहम्मद, तोखे नबूअत जी मुबारक हुजे। हिते ख़बर कहिड़ी पई त नंढे ते हक़ आहे त वॾे खे सलाम करे, भले कहिड़े बि उहिदे ते पहुचे, वॾो वॾो हूंदो आहे, नंढो नंढो थींदो आहे। इहो अदब में शामिल आहे, इहो अख़लाक़ में शामिल आहे। तॾहिं पाण करीमन फरमायो मल्लम यरहम सगीरना वलम युअक्किर कबीरना फलैस मिन्ना। सैयदुल कौनैन फरमायो जेको असांजे नंढनि ते रहम न करे, वॾनि जी इज़त नथो करे, मूं मुहम्मद जी उम्मत मां ई ख़ारिज आहे। हिते अदब जो मामिलो आहे। ॿियो फरमायो सलाम जे लाइ वॾो मर्तबा आहे। मुफ़्त में का तकलीफ़ कान्हे, का मज़दूरी कान्हे, का मेहनत कान्हे, का ज़बान मां लफ़्ज़ कढी वॾी उनखे मज़दूरी मिली हुई। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह बरकातहू, 30 नेकियूं मिलियूं फ्री में। जंहिं जवाबु ॾिनो उनखे 30 नेकियूं मिलियूं। नामे अमाल में इंदिराज थी वियो, तुंहिंजूं नेकियूं लिखिजी वियूं ऐं इहे मकतूब इंद अल्लाह थी वियूं। माशर जे मैदान में हिकु नेकी जी ज़रूरत पवंदी, तूं रुगो सलाम सॼो ॾींहुं कंदो रह, तॾहिं तुंहिंजे नामे अमाल में पिया लिखियल नेकियूं पियूं लिखियल। ॿियो असीं सलाम कंदा आहियूं ॻोठ वारनि ते, घर में ते, इलाइक़नि ते, ॿियनि ते। सभ खां महरूम जेकर सलाम खां था रखूं त घर वारनि खे था रखूं। हदीस पाक में तो अचे त पंहिंजे घर वारनि ते सलाम कयो, पंहिंजे माउ ते सलाम, भेनरुनि ते सलाम, घर वारनि ते सलाम तव्हां ते लाज़मी आहे। असां में रवाज आहे त हिनखे बि सम्झो थो वञे, न हीअ रहमती बरकत दुआ जा लसन, तव्हांजे मथां सलामती हुजे, तव्हांजे मथां बरकत अल्लाह जूं नाज़िल थियनि, तव्हांजे मथां रहमतूं हुजनि। इन्हनि दुआउनि खां तव्हां घर वारनि खे महरूम न कयो। वेंदे वॾे आवाज़ सां घर वारनि ते सलाम वराईंदा कयो। सुबुह हुजे शाम हुजे सलाम कयो त हू तव्हांखे जवाबु सलाम जो ॾींहुं, त हू बि न महरूम रहनि नेकिन खां, न अवां महरूम रही सघो। अल्लाह अकबर। इहो आहे पाण करीमन फरमायो त सलाम पहिरियों कमु तव्हांजो। ऐं जन्नती जेॾीमहिल जन्नत जे दरवाज़े ते पहुचंदा त उन्हनि खे बि गिफ्ट सलाम मिलंदो। वसीक़ल लज़ीन तक़ौ रब्बहुम इलल जन्नति ज़ुमरा हत्ता इज़ा जाऊहा वफ़ुतिहत अबवाबुहा वक़ाल लहुम ख़ज़नतुहा सलामुन अलैकुम तिबतुम फदख़ुलूहा ख़ालिदीन। सूरह ज़ुमर में अल्लाह फरमाए वसीक़ल लज़ीन तक़ौ रब्बहुम इलल जन्नति ज़ुमरा। जॾहिं जन्नती टोलनि जे शिकिल में, ग्रुपनि जे शिकिल में ईंदा, किथे जन्नत ते ईंदा, दरवाज़े ते पहुचंदा। हत्ता इज़ा जाऊहा वफ़ुतिहत अबवाबुहा, जॾहिं दरवाज़नि ते पहुचंदा त 8 जन्नत जा दरवाज़ा खुली वेंदा। वक़ाल लहुम ख़ज़नतुहा सलामुन अलैकुम,
तिबतुम फदखुलूहा खालिदीन, तव्हां ते सलामती हुजे। अस्सलामु अलैकुम तिबतुम फदखुलूहा खालिदीन, तव्हां ख़ुशि रहो हाणे हिन जन्नत में सॼी ज़िंदगी पूरी हयाती, मौत ईंदो ई कोन को, इते रहणो पवंदो। इते बि सलाम थियो, तॾहिं पाण अफ़्श पहिरियां त रद्द सलाम, सलाम जो जवाबु ॾींदा कयो। ॿियो हक़ व इजाबत दावत इयादतुल मरीद, पाण करीमन फरमायो त इयादतुल मरीद, मुस्लमान जे मथां ॿियो हक़ इहो आहे त मरीद खे वञी पुछा करे हुनजो हाल अहवाल दरियाफ़्त करे। छो जो मरीद बेवस हूंदो वीचारो, पंहिंजे खट खां लही करे ॿाहिरि नथो निकिरी सघे, कचहरी करे कोन थो सघे। पाण फरमायो त मरीज़ ॾे वञो ऐं मरीज़ खे आथत ॾियो, हुनजी आफ़ियत पुछो ऐं हुनखां मालूमात कयो, हुनजे तकलीफ़ में ॾुखनि में शरीक थियो। ऐं मुस्लमान जो मुस्लमान ते हक़ में शामिल आहे, ऐं उनजा दर्जा केॾा अज़ीम आहिनि। पाण करीमन फरमायो जेको शख़्स वेंदो आहे मरीज़ खे पुछण जे लाइ, दिल में इहा ख़्वाहिश कंदो आहे अल्लाह राज़ी थी पए, मुस्लमान जा मुस्लमान ते हक़ सम्झी करे ॿिए मुस्लमान भाउ खे ॾिसण थो वञे। पाण करीमन फरमायो सुबुह जो पुछण वियो, राति ताईं 70,000 फ़रिश्ता हुन जे लाइ मग़फ़िरत जी दुआ था कनि। राति जो पुछण जे वियो, राति खां वठी ॾींहं ताईं 70,000 फ़रिश्ता उन शख़्स जे लाइ दुआ था कनि जेको मरीज़ खे ॾिसण वियो, हुन खां पुछण वियो। उनखे कुझु ॾे न ॾे, आथत नहीं, हाल वाल पुछी कहिड़ो हाल आहे, तबियत तुंहिंजी कीअं, हू ख़ुशि थी पवंदो। मरीज़ त चवंदो मूंसां केरु कचहरी अची करे, असां ते हक़ आहिनि, इहे शयूं असां विसारे छॾियूं आहिनि। असां पंहिंजे एहतिसाब पंहिंजो कयूं, पाण खां असीं पुछूं त केतिरो असां हक़ अदा कयो आहे मरीज़नि जो। ॿियो त ठहियो जेके वेझा अज़ीज़ वेझा क़ुराबत आहे, उन्हनि खे केतिरो असां पुछियो आहे, केतिरो हुन सां ताउन असां कयो आहे, केतिरी हमदर्दी जो इज़हार कयो अथऊं। हदीस में चए थो क़यामत जे ॾींहुं त अल्लाह ताला पुछंदो त बाना कपिड़नि जी ज़रूरत हुई तो मूंखे कपिड़ा कोन ॾिना, बीमार थियुसि मूंखे तो पुछियो कोन को, अल्लाह तूं कीअं बीमार थींदे, तूं त बीमारी खां पाक आहीं, कपिड़नि जी तोखे अल्लाह कहिड़ी ज़रूरत आहे, तो मूंखे खारायो छो कोन, अल्लाह तूं खाइण पीअण खां त पाक आहीं। पर मैं तो मुंहिंजो बानू बीमार हो, उनखे तूं पुछण में हुकुम त मुंहिंजो थियल हो न, बुखियो हो तुंहिंजे पासे में, बुख में उञ में सुम्ही पियो, तो पुछा कई त हीउ कहिड़े हाल में आहे, तन ते हुनखे कपिड़ा कोन हा, तो हुनखे कपिड़ा पाराया, तुंहिंजा जोड़ा त खुटन ई कोन था, ग़रीब खे जिस्म ढकण लाइ कपिड़ा कोन्हनि, एतिरी कंजूसाई जेके लथल कपिड़ा कंहिंखे ॾियण लाइ तयारु कोन्हे। खाधो पीतो बची पवंदो, फ्रिजनि में पियो हूंदो, ॾियणो कोन्हे पाड़े वारनि खे, लाइट वेंदी हली, खाधो पीतो बू करे वेंदो, बदबू थी वेंदो, पोइ खणी ढेर ते छॾींदासूं, कुता बिला पिया खाईंदा, मजाला जो न मां खणी के पाड़े वारे खे ॾियूं। असांजे हक़ जेके आहिनि, हक़ सां अदा ई कोन कया आहिनि। मुंहिंजा साईं सोचो किथे रसायूं, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी आदत मुबारक आहे, बीमार खे पुछण जे लाइ हिकिड़ो साहबी रसूल हदीस पाक में चए थो नंढड़ो हिकिड़ो यहूदियुनि जो ॿारड़ो ईंदो, पाण करीम जी मजलिस में वेहंदो, यहूदी हुनखे रोकींदो कोन हो, नंढड़ो आहे, एॾी वॾी समझ कान अथसि, नबी करीम कचहरी में तो वेही, पाण करीम साहिब जे कचहरी मां यहूदियुनि खे ख़बर आहे त नुक़सानु कोन्हे को, हालांकि उहे यहूदी आहिनि। हदीस पाक में चए थो ॿारड़ो बीमार थी वियो, इन स्टेज ते पहुतो त हू ॿार मसनबी में अची कोन पियो सघे, ऐं इन मां हिकिड़ो ॿियो बि मसइलो आहे, अचानक को ये भुलिजी को नान मुस्लिम मस में पेर विझे, नंढड़ो ॿारड़ो, हाणे भॼ पड़ा खुदा जे घर में भागा तूं, हिते हू अचे थो यहूदी पाण करीमनि सां कचहरी करे थो, वेही थो, वेही तबलीग ॿुधी करे हले वेंदो आहे। पाण पुछा साहबनि खां कई त ॿारड़ो जेको ईंदो हो पंहिंजी मजलिस में, उहो किथे आहे? चयोसीं मालूम कोन्हे, मालूम कयूं था। साहबनि पुछा कई तो ॿार बीमार थी पियो आहे,
असां 8 ॾींहं जमायती कोन था अचनि। मजाल आहे जेको इमाम को मुअज़िन या मुक़्तदी पुछे ते यार असांजो जमायती बीमार त वीचारो कोन थियो आहे या केॾा वैल तो कोन्हे उन का मजबूरी लाहे त कने का पाण करीमन इहा सुन्नत असांखे सेखारी त जेकर तव्हांजी मजलिस में जेको शरीक थो थिए उनजी मालूमात वठंदा त कहिड़े हाल में आहे चयोसीं उहो ॿार बीमार आहे। पाण करीमन ओॾी महिल उथनि था साबन था कनि सिधो यहूदी जे घर था पहुचनि। अल्लाह अकबर। पाण करीम सल्लल्लाहु जीअं पहुचंदा आहिनि यहूदी हैरान थी करे पाण करीमन खां पुछंदो आहे साईं तव्हां अचणु तव्हांजो छो तकलीफ़ करे आयो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मूं ॿुधो त तुंहिंजो नंढड़ो बीमार आहे जेको असांजे मजलिस में शरीक थींदो आहे। चईसीं हा बीमार आहे। पाण करीमन फरमायो इन जी तीमारदारी जे लाइ इनखे ॾिसण जे लाइ आयो आहियां। यहूदी ख़ुशि थी करे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे वठी थो वञे। साहबा गॾु रसूल करीम पुछंदा आहिनि ॿार जूं आख़िरी रिमकूं साह जूं। पाण करीम निहारे करे ॾिसंदा आहिनि ऐं ॿारड़े खे चवंदा आहिनि पुट तूं कलमू पढ़ तूं कामयाबु थींदे इस्लाम आण। छो जो हुनजी हालति नज़ हुई उन टाइम ते। उन ॿारड़े पंहिंजे पीउ ॾे निहारियो ऐं आदत हूंदी आहे नंढे ॿार जी त पीउ खां मोकल वठंदो आहे। छो जो हर पीउ जी ॻाल्हि खे फॉलो कंदो आहे त मुंहिंजो पीउ जीअं चवे तीअं कयां। हिते पाण करीमन जी ॻाल्हि ॿारड़े खे वणे थी पर पीउ जे ख़ौफ़ में या इजाज़त आहे पीउ ॾे निहारींदो आहे ॻाल्हाए कोन सघंदो आहे। आख़िरी वक़्तु आहे यहूदी बि सम्झी वियो त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आया आहिनि हिते हली करे। हू चवंदो आहे त अबुल क़ासिम जी ॻाल्हि मञ मोहम्मद जीअं बाबा तोखे चवां नी तूं चओ। उन ॿारड़े चयो ला इलाहा इल्लल्लाह कलमो भरी। ओॾी मुंहिंजो साह परवास थियो। पाण करीम फरमायो त अल्लाह लाइ तारीफ़ूं आहिनि अल्हम्दुलिल्लाह सभु तारीफ़ूं आहिनि अल्लाह जे लाइ जो अल्लाह इन ॿारड़े खे आख़िरी टाइम ते जहन्नम खां बचाए जन्नत में दाख़िल करे छॾियो। सबबु छा हो? इहा हमदर्दी हुई। पाण करीम विया मरीज़ खे पुछण जे लाइ। मरीज़ जो जेको वारसो पीउ ख़ुशि थियो नंढड़े ॿार खे ॾिसी ऐं नंढड़ो ॿार उनखे कलमो नसीब थियो। इहो मरीज़ खे ॾिसण जो फ़ाइदो ऐं सवाबु मिलियो। पाण में इयादतुल मरीज़ मरीज़ जी इयादत करणी इहो ॿियो हक़ आहे मुस्लमान जो मुस्लमान जे मथां। टियों हक़ उहा इजाबत दावत। पाण करीमन फरमायो दावत तव्हांखे को मुस्लमान ॾे त दावत क़बूल कंदा कयो। ईअं न त आला क़िस्म जी दावत हुजे वॾेरे चौधरी जी दावत हुजे मनसब वारे जी दावत हुजे वज़ीर मुशीर जी दावत हुजे सात क़बूल कजे पर ग़रीबी मिसकीन जी दावत ते तवजो न ॾिजे। पाण करीमन फरमायो कहिड़ी बि दावत करे अल्लाह जे नाले ते तव्हांखे सॾु कंदो आहे चाहे त ख़ैरात करे या दावत कंहिं शादी वग़ैरह जी ॾे को बि जो इवेंट हुजे जेको इस्लाम जे मुताबिक़ हुजे ग़ैर शरई मामला न हुजनि बद अक़ीदगी न हुजे हलाल जी दावत आहे। पाण करीमन फरमायो दावत में तव्हांजो शरीक थियणु लाज़मी आहे। इहो मुस्लमान जी ॿधी एके जो सबक़ु आहे। पाण में दावत क़बूल करणी आहे। चौथों हक़ कहिड़ो आहे? उहा इत्तिबाइल जनाइज़। पाण करीमन फरमायो इत्तिबाइल जनाइज़। चौथों हक़ आहे त जनाज़े जे पोयां हलणु। मरी वियो माण्हू फोत थी वियो उनजे जनाज़े में शरीक थियणु। पाण फरमाईंदो कि अल्लाह ताला क़ीरात जो अजर थो ॾे। या रसूल अल्लाह क़ीरात जी माना छा आहे? पाण मिसल उहद जबल जबल उहद जे बराबरि आहे क़ीरात। जहिड़ो वॾो उहद जबल आहे अल्लाह ताला उनखे ओतिरो अजर थो ॾे जेको मैयत जे पोयां थो हले जनाज़े में जनाज़ो पढ़ी खे अजर मिलियो। पाण मैयत खे दफ़नाए क़बर में वरी दुआ थो घुरे आख़िर ताईं गॾु रहियो माना सारा मामला हुनजा तकफ़ीन ऐं तदफ़ीन ताईं ही रहियो गॾु। पाण करीम क़ीरातान उन शख़्स खे ॿ उहद जबल गॾाए एतिरो अजर अल्लाह ताला ॾेई छॾियो। महिनत कहिड़ी आहे?
मुआशराती भी हक़ है, अखलाक़ी भी हक़ है, बिरादरी भी हक़ है, दोस्ती यारी जो भी हक़ है उहो भी अदा थी वियो। गॾु अल्लाह फरमायो तव्हां हक़ हिक ॿिए जा अदा करे छॾिया। गॾोगॾु तव्हां इन नियत सां त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो हो त जनाज़े जे पोयां वञिजो, जनाज़ो अदा कजो, तव्हां उनखे दफ़न ताईं गॾु रहजो। अल्लाह तव्हांखे जबल उहद जहिड़ो ॿीणो अजुर ॾेई छॾियो। हेॾा तव्हां पंहिंजा हक़ बि अदा करे छॾिया, उन अजुर सां तव्हांजो नामे अमाल भरिजी वियो। इन खां वधीक तव्हांखे छा खपो आहे? दीन इस्लाम उहो आहे जंहिंजूं नसीहतुनि वसियत ते हलंदो। यादि कयो त महिनत घटि आहे, मज़दूरी तमामु घणी आहे। तॾहिं पाण फरमाईंदो हुनखे अलाह ताला ॿिनि क़ीरातुनि जो अजुर थो ॾे। असां में इहो बि आहे त हालांकि फ़र्ज़ किफ़ाया आहे, कुझु माण्हुनि जनाज़ो पढ़ियो, कुझु न पढ़ियो, त ॾोह कंहिं थींदो, सभु माना ॾोह खां बची विया। पर जेकॾहिं कंहिं अदा न कयो त सभई ॾोही आहिनि। पर इन फ़र्ज़ किफ़ाया जी इन मां वधीक अहमियत थी त पाण जॾहिं अजुर ॿुधायूं त अजुर वॾो आहे। ऐं यकीन करियो त हिन में सभ खां वधीक माण्हू उहे ई हिसो वठंदा आहिनि जेके ग़रीब हूंदा आहिनि, जेके मिसकीन आहिनि, जिन वटि क़दुरु कोन हूंदो आहे। कब्रिस्तान में क़बर खोटण लाइ पहिरीं उहे पहुची वेंदा आहिनि जेके असांजे नज़र में बिल्कुलु वीचारा कमज़ोरी सादा आहिनि। ख़ुदा जा बंदा, ही वॾा अहम माण्हू अथव, ही वॾो किरदारु अदा पिया कनि मुआशिरे में, ही अजुर खणी विया। क़बर खोटण वारो अजुर मिड़नी खां खणी वियो। छो जो पाण फरमायो जनाज़े पढ़ण वारो, दफ़न करण वारो, दुआ घुरण वारो, उनखे जबल उहद जेतिरो डबल ॿीणो अजुर मिलंदो। पर जंहिं क़बर खोटे करे मैयत लाइ सुहिणे अंदाज़ में सामी ठाही आहे, उहो इन्हनि खां बि अजुर खणी वियो। ही छा आहे? ही हक़ आहिनि मुस्लमान जा मुस्लमान जे मथां। तॾहिं फरमायूं त जनाज़े में शरीक थियनि। जना इहो छा आहे जो इन मामले ते कई किताब मूं पढ़िया जेके ग़ैर मुस्लिम मुस्लमान थिया, उन्हनि चयो त असां मुस्लमान थिया आहियूं, असां इन सबक़ मां, असीं इन मिसाल मां ख़ुशि थी करे मुस्लमान थिया आहियूं जो असां ॾिठोसीं त मुस्लमाननि जी इज्तिमायत, मुस्लमान जी मुहबत, जॾहिं ही पंहिंजे मुस्लमान भाउ खे रुख़्सत कंदा आहिनि, माना कफ़नाइण खां पोइ हुनजो जनाज़ो पढ़ी करे हुनखे दफ़नाईंदा आहिनि जुलूस जी शिकिल में। पहिरीं दुआ घुरियूं, निमाज़ पढ़ियूं, सारा गॾु थिया। एॾी माना जे जुलूस थींदो आहे की अमीर माण्हुनि जो, तीअं सारे ॻोठाणा शहरनि जा गॾु थी करे उन में अची गॾु थिया आहिनि। पोइ सभिनी गॾिजी दुआऊं घुरियूं। दुआऊं करण खां बाद में वरी उनखे खणी करे जेको आहे क़ब्रिस्तान में विया। वरी क़ब्रिस्तान खां बाद में वरी दुआऊं घुरी वरी आया आहिनि। माना ही अहिड़ो मज़हब आहे, अहिड़ो मसलक आहे जंहिंमें हिकिड़े इंसान ज़िंदगी जेका ज़िंदा हो हुनजी इज़त ई, पर हुनजे मरण खां पोइ हुनजी वॾी इज़त आहे। तंहिं करे कई मुस्लमान, 100 मुस्लमान, वॾा प्रोफेसर ऐं डॉक्टर इंजीनियर, जिन किताब में लिखियूं त असां इहो नमूनो ॾिसी करे इस्लाम क़बूल कयोसीं। पोइ असां सर्च शुरू कई। इज्तिमायत आहे इस्लाम जी, इहो दीन आहे, इहो सचाई आहे, इहा हक़ीक़त आहे। पाण करीमन सोच फरमायो आहे त वध में वधि जेको आहे फरमायो 40 जेकर मुवहिद तौहीद परस्त अक़ीदेमंद बहितरीन हूंदा, तौहीद वारा माण्हू हूंदा, 40 शख़्स जेके कंहिं शख़्स जे जनाज़े में शरीक था थियनि, दुआ था मग़फ़िरत जी घुरनि, शरीक थिया निमाज़ जनाज़े में, अल्लाह ताला उन जा ख़ताऊं माफ़ थो करे मैयत जो। त जिथे समय गॾु थियनि अल्लाह ताला केॾो महिरबानी थींदो। तंहिं करे पाण फरमायो त इत्तिबाउल जनाइज़, इहो चोथों हक़ आहे मुस्लमान जे मथां मुस्लमान ते, त उहो जनाज़े में शरीक थिए। आख़िरी हक़ कहिड़ो आहे? व तशमीतुल्लातिस, पाण करीमन फरमायो 5 हक़ात निछ ॾियण वारे खे जवाबु ॾे। पंहिंजी नज़र में त निछ ॾियणु ऐं उन जवाबु ॾियणु मामूली शइ आहे, लेकिन ॻाल्हि वॾी आहे। निछ ॾिनई, निछ ॾियण वारे चयो अल्हम्दुलिल्लाह, ॿुधण वारो चवंदो यरहमकल्लाह, वरी जंहिं निछ ॾिनी आहे उहो चवंदो यहदीकुमुल्लाह व युस्लिह बालकुम, माना पहिरीं ॿुधी वञो, जंहिं निछ ॾिनी चयो अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह तो निछ ॾियारी, ज़हन मुंहिंजो साफ़ थी वियो, तकलीफ़ ख़तमु थी वई। ऐं निछ हिकिड़ो माना चङ भलाई तंदुरुस्ती निशानी आहे। नंढो ॿारु ॼमंदो आहे न, उहो जेसीं निछ न ॾे, जेसीं रोए न, तेसीं हुनखे लोॾींदा आहिनि, हुनखे धूणींदा आहिनि, हुनखे धक हणंदा आहिनि, उनजे मथे खे मालिश कंदा आहिनि पे ताकी हू निछ ॾे। ऐं उहो ॿारड़ो जेको आहे सो
रोए। हज़रत छो त हज़रत आदम पहिरीं जीअं रूह पियो तीअं निछरनी हुई। असीं आदम औलाद आहियूं। हिते पाण फरमाए त निछ। ॿियो सबबु दुआ जो कहिड़ो? अल्हम्दुलिल्लाह ने छो चई? तव्हां निछ ॾियण महिल ॾिसंदा आहियो न त निछ माण्हू ॾींदो आहे त डॉक्टर जेके आहिनि या जेके साइंस पढ़नि था त निछ ॾियण महिल थोरी दिलि बंदि थी वेंदी आहे जेसीं वरी निछ पूरी अचे। निछ ॾियण लाइ थींदो आहे न शुरू त दिलि बंदि थींदी आहे, निछ ॾेई वांदो थींदो आहे, दिलि हलणु वरी शुरू थींदी आहे। हिकिड़ो त अलाह जो शुक्र अदा कई त अलाह जे दिलि खे इते ई बीहारे छॾिया, तुंहिंजी मर्ज़ी आहे, वरी साह पए ई कोन हा, दिलि हले ई न हा, तुंहिंजो शुक्र मूं अदा कयो। ॿिए वरी आलिमनि जे लाइ हिकिड़ो तफ़सीर लिखियो जंहिंमें लिखे थो त निछ ॾियण जे लाइ बानो अल्हम्दुलिल्लाह छो थो करे? पाण करीमन छो इरशाद गिरामी फरमायो आहे? छो जो निछ जे टेम ते माण्हू जो मुंहुं पूरो फिरी वेंदो आहे। निछ ॾींदो आहे न त अजीब शिकिल थी वेंदी आहे, वात जो नमूनो, मुंहं जो नमूनो, अखियुनि जो नमूनो निछ महिल फिरी वेंदो आहे। इहो अलाह जी तारीफ़ कंदो आहे त अलाह तो वापसि मूंखे साॻियो चहिरो ॾिनो, जेकर तूं निछ वारो चहिरो मूंखे करे छॾिया छा कयां? माण्हू निछ ॾींदो आहे, मुंहुं सॼो तब्दील थी वेंदो आहे। जेकर अलाह उनखे उन मुंहं ते रखी छॾे त छा कंदो माण्हू? फरमाई त साॻी वरी तस्वीर मूंखे मोटाए ॾिनई, मुंहिंजी दिलि जी धड़कन वरी हलणु शुरू थी आहे। तंहिं करे अल्हम्दुलिल्लाह, अलाह सभु तुंहिंजे लाइ तारीफ़ूं आहिनि, तोला हमद आहे, तोला सना आहे, तूं मालिकुल मुल्क आहीं, तूं मूं मां ख़ुशि थी पव। ॿुधण वारो छा चवंदो? पाण फरमायूं तशमीतुल आतिस, निछ ॾियण वारे खे जवाबु ॾियो। जवाब में छा चवंदो? यरहमकल्लाह। सवाइ मदरसनि जे तालिबनि जे मुंहिंजे ख़्याल में ॿिए कंहिंखे दुआऊं यादि ई कोन्हनि। उहो बि तालिब आहे जेको दुआऊं थो यादि करे, सभिनी में अची विया। मुख़्तसिर दुआ आहे, इहो मुस्लमान जे हक़ में शामिल थिव। निछ ॾियो, चओ अल्हम्दुलिल्लाह। हिकिड़ा त शुक्र अल्हम्दुलिल्लाह, शुक्र जा लफ़्ज़ कोन्हनि। शुक्र अल्हम्दुलिल्लाह निछ महिल न, सिर्फ़ु चइबो अल्हम्दुलिल्लाह, जेको पाण करीमन असांखे तालीम ॾिनी आहे। अलाह तुंहिंजा अहसान आहिनि। जवाब में छा चवंदो? यरहमकल्लाह, तुंहिंजे मथां अलाह रहम करे, तो ते रहम करे अल्लाह ताला। छो त तो जेके ज़बान मां लफ़्ज़ कढिया आहिनि उहे वॾा बहितरीन लफ़्ज़ आहिनि। अल्लाह जी हमद बयानु कई, तो ते अल्लाह रहम फरमाए। जॾहिं हू जवाबु ॾींदो त वरी निछ ॾियण वारो जवाबु ॾींदो, यहदीकुमुल्लाह व युस्लिह बालकुम, अल्लाह तव्हांखे हिदायत ॾे ऐं तव्हांजे हालनि ते रहम करे। जिन मूंखे निछ जो जवाबु ॾिनो, 5 वेठा आहिनि, 7 वेठा आहिनि, मूंखे मिसाल निछ अची वञे ऐं आऊं चवां अल्हम्दुलिल्लाह ऐं पूरी मस चए यरहमकल्लाह, त हाणे हू जवाबु सीगो जमा जो थो चए, यहदीकुमुल्लाह व युस्लिह बालकुम, अल्लाह तव्हां मिड़नी खे हिदायत ॾे, सही रस्ते ते हलाए। व युस्लिह बालकुम, अल्लाह ताला तव्हांजे हालनि खे जी इस्लाह करे, माना जेकर कमियूं कोताहियुनि से ख़तमु करे छॾे। पाण करीमन फरमायो त इहे 5 मुस्लमान जा मुस्लमान ते हक़ आहिनि। इहो मुस्लिम में रिवायत आहे, बुखारी शरीफ़ में रिवायत है, ऐं ॿिया कई हुकूक ॿुधाया विया आहिनि। पर ही अहम हक़ आहिनि जिन खे असांखे यादि करणु घुरिजे ऐं उन्हनि जी असीं फॉलो कयूं पाण करीम जे फ़रमान खे, त कॾहिं बि असीं नुक़सान में न वञूं। माशरती लिहाज़ सां, मईशी लिहाज़ सां, दुनिया में रहण करण जे लिहाज़ सां, दुनियावी मामलात में, दीनी मामलात में इन्हनि हक़नि ते अमल कंदासीं त इंशाअल्लाह ताला पाण खे सभई हक़ हर जॻह ते कमु ॾींदा। अल्लाह ताला खां दुआ घुरो, अल्लाह ताला मूंखे अमल कयूं तौफ़ीक़ अता फ़रमाए। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून, सलामुन मुरसलीन, अल्हम्दुलिल्लाह।